हज़रत सैयदना शेख बाहुद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह तआला अलैह साईं जा मुर्शिद हज़रत सैयदना शहाबुद्दीन सोहरवर्दी रहमतुल्लाह तआला अलैह साईं शहाबुद्दीन सोहरवर्दी रहमतुल्लाह तआला अलैह पंहिंजे ख़ासि ख़लीफ़े हज़रत सैयदना शेख बाहुद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह के कुछ ही अरसे में खिलाफ़त अता फरमा छॾी ऐं बाद में ख़लीफ़नि खे ताजुब थियो त असां कई सालनि खां साईं जी ख़िदमत में हाज़िर आहियूं ऐं काफ़ी अरसो थी वियो साईं एतिरे क़लील वक़्त में यानी थोड़े वक़्त में असांखे खिलाफ़त अता कोन कई लेकिन हज़रत सैयदना शेख बाहुद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह के कुछ ही अरसे में साईं खिलाफ़त अता करे छॾी ऐं उन वक़्तु ख़लीफ़नि में यानी एतिरी ताक़त कोन हुई त मुर्शिद करीम जी मौजूदगी में यानी हज़रत सैयदना शहाबुद्दीन रहमतुल्लाह अलैह जी मौजूदगी में कुछ चई सघनि बाद में पाण में ॻाल्हि ॿोल करणु लॻा ऐं इहा ई ॻाल्हि हज़रत सैयदना शेख शहाबुद्दीन सोहरवर्दी रहमतुल्लाह अलैह वटि पहुती त पाण रहमतुल्लाह तआला अलैह सभिनीनि खे घुरायो ख़लीफ़ा बि हाज़िर थिया ऐं हज़रत सैयदना शेख बाहुद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह बि हाज़िर थिया पाण रहमतुल्लाह तआला अलैह पंहिंजे ख़ासि ख़िदमत गुज़ार खे इरशाद फ़रमायूं त तव्हां वञो कुझु ज़िंदा कबूतर खणी अचो वो ख़िदमत गुज़ार हज़रत सैयदना शेख शहाबुद्दीन सोहरवर्दी रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में कबूतर हाज़िर कया पाण रहमतुल्लाह तआला अलैह हुकुम इरशाद फ़रमायूं त ए ख़िदमत गुज़ार हे जेके बि कबूतर आहिनि ये कबूतर खणी करे हिननि ख़लीफ़नि जे माबैन तक़सीम कयो पोइ ख़लीफ़नि खे कबूतर ॾिना विया हज़रत सैयदना शेख शहाबुद्दीन सोहरवर्दी रहमतुल्लाह अलैह पाण फ़रमायूं त तव्हां वञो हे कबूतर खणी वञो ऐं हिननि कबूतरनि खे उन जॻह ते ज़िबा करियो तकबीर विझो जिथे तव्हांखे केर बि न ॾिसे उन खां बाद ख़लीफ़ा मुर्शिद जे हुकुम ते हलिया विया ऐं पंहिंजी जॻह ॻोल्हे करे कबूतरनि खे ज़िबा करणु लॻा बाद में जेॾीमहिल ज़िबा करण खां बाद वापसि आया सभई ख़लीफ़ा हाज़िर थिया लेकिन इंतज़ारु हो हज़रत सैयदना शेख बाहुद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह जो मुर्शिद करीम खे बि इंतज़ारु हो ओॾा ख़लीफ़नि खे बि इंतज़ारु हो त काफ़ी अरसो थी गुज़री चुको आहे लेकिन बाहुद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह अञा आया कोन्हनि थोड़ी देर थी त हज़रत सैयदना शेख बाहुद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह ज़िंदा कबूतर खणी करे साईं जी बारगाह में हाज़िर करे छॾियो पाण इरशाद फ़रमायूं त ॿियनि ख़लीफ़नि सां इरशाद फ़रमायूं त ॾियो ख़बर तव्हां जेके कबूतर हुआ उहे ज़िबा करे छॾिया ऐं उहे अर्ज़ु करणु लॻा त जी साईं तव्हांजो हुकुम हो असां उन्हनि खे ज़िबा करे छॾियोसीं अहिड़ी जॻहनि ते जिथे असांखे कंहिं बि न ॾिठो पोइ पाण रहमतुल्लाह तआला अलैह हज़रत सैयदना शेख बाहुद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह खां पुछो त ए बाहुद्दीन तूं ॿुधाए तो कबूतर ज़िबा छो न कयो हज़रत सैयदना शेख बाहुद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह अर्ज़ु करणु लॻो त साईं हीउ फ़क़ीर पूरी ज़िंदगी ॻोल्हींदो रहे जॻह लेकिन अहिड़ी जॻह न मिली सघे अहिड़ी जॻह न मूंखे मिली जिते अल्लाह तबारक व तआला मूंखे न ॾिसी रहियो हुजे यानी अल्लाह तबारक व तआला हर जॻह मूंखे ॾिसी रहियो जिथे बि वियोसि अल्लाह तबारक व तआला जल शानहू मूंखे ॾिसी रहियो इन जे करे मूं कबूतर खे ज़िबा न कयो वरी वापसि खणी आयुसि उन खां बाद वरी हज़रत सैयदना शेख शहाबुद्दीन सोहरवर्दी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे ख़लीफ़नि खे वरी हुकुम इरशाद फ़रमायो त तव्हां सभई ऐं हज़रत बाहुद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह समेत तव्हां वञो झंगनि में वञी करे पंहिंजे पंहिंजे हिसे जो साहो गाह पटे करे खणी अचो ऐं मुर्शिद जो हुकुम हो सभई ख़लीफ़ा हलिया विया हज़रत सैयदना बाहुद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह बि तशरीफ़ खणी विया साहो गाह पटण लाइ करे काफ़ी अरसो गुज़री वियो उन खां बाद सभई ख़लीफ़ा साहो गाह खणी करे हाज़िर थी विया लेकिन हज़रत सैयदना शेख बाहुद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह साए गाह जे बदिले सुकल गाह खणी करे साईं जी बारगाह में हाज़िर थी विया पाण ॿियनि खां पुछो त ए ख़लीफ़ा ॾियो ख़बर तव्हां साओ गाह पचयो इन जी छा वजह आहे त उहे अर्ज़ु करणु लॻा त साईं इन जे करे त साहो गाह जेको आहे तबियत खे सुठो लॻंदो आहे नज़रनि खे सुठो लॻंदो आहे इन जे करे असां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर करे छॾियईं तव्हांजो हुकुम हो लेकिन साईं शहाबुद्दीन सोहरवर्दी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे ख़ासि ख़लीफ़े हज़रत सैयदना बाहुद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह खां पुछो त ए बाहुद्दीन तूं ॿुधा तो साओ गाह कोन पचईं बल्कि सुकल गाह ख़ुश्क गाह खणी आई त हज़रत सैयदना शेख बाहुद्दीन ॾाढो ख़ूबसूरत ऐं प्यारो जवाबु ॾिनो पाण अर्ज़ु कयूं त साईं जिथे बि इहो साहो गाह ॾिठुमि त साहो गाह अल्लाह जो ज़िक्र करे रहियो
ऐं पोइ मूं गवार कोन कयो त उनखे अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल करे छॾियां। इन जे करे मूं साए गाह जे बदिरियां सुकल गाह खणी आयुसि। पोइ हज़रत सैयदना शेख शहाबुद्दीन सोहरवर्दी रहमतुल्लाह अलैहि फरमायो त इन जे करे मूं हज़रत सैयदना बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैहि खे पंहिंजो ख़ासि ख़लीफ़ो बनायो। अवी सभई ॿुॾल काठियुनि वांगुरु तर काठियुनि वांगुरु आयो। इन तव्हां ते महिनत करण जे बाहि उन खां पोइ बाहि लॻाइणी थी पए, शमा यादि इलाही जो इश्क़ ॿारणो थो पए। लेकिन हज़रत सैयदना बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैहि पहिरियां ई सुकल काठी वांगुरु, इन्हनि खे फ़क़ति शमा ॿारणी थी पए, फूक ॾियणी थी पए, ख़ुदि ब ख़ुदि शमा भरियो वञे। त हज़रत सैयदना शेख बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैहि उहे हस्ती हुआ जिन सां पंहिंजे मुर्शिद खे बि एतिरी मोहबत हुई। हज़रत सैयदना शेख शहाबुद्दीन सोहरवर्दी रहमतुल्लाह अलैहि बि पंहिंजे ख़ासि ख़लीफ़े सां एतिरे क़दुरु मोहबत कंदा हुआ। अल्लाह तबारक व तआला असांखे बि वलियनि सां मोहबत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह पाक असांखे वलियनि जी मोहबत में ई मौत नसीब फ़रमाए। आमीन बिजाह नबी।